उडेरो लाल लग रोहिड़ी केनाल में निकिरंदड़ सुल्तानपुर शाख के घारो लगी वियो। इतला बावजूद इरिगेशन अमलो न पहुतो। सवे एकड़न ते बीठल फसल पानी हेठ अची वियो। इन हवाले से वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे उडेरो लाल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली वरिया। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल नाला रोहिड़ी केनाल में निकरंदड़ सुल्तानपुर शाख के गारो इतला बोझो इरिगेशन अमलो न पुतो। सवे एकड़ ते बीठल फसल पानी हेठ अची वियो। आबादगारनि ॿुधायो त इरिगेशन अमलदारनि जी लापरवाही सबबु गारो लॻो आहे। शाख मां पाणी चोरी करण लाइ पाइप लॻाए वञनि था, जंहिं करे शाख खे गारो लॻो आहे ऐं संदुनि लखे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। आबादगारनि इरिगेशन अमलदारनि ते इल्ज़ाम हयो त हिननि पाणी चोरी करण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। पाणी चोरी करण लाइ पाइप लॻाए वञे था, जंहिं करे रोड़ियूं लॻण सबबु शाख टुटी आहे ऐं संदुनि बीठल फसल पाणी हेठि अची विया आहिनि। हिननि मुतालिबो कयो त इरिगेशन अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे नुक़सान जो अज़ालो कयो वञे। जी मेहरबानी मुमताज़, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ।